अॼु अचो त कलाम पाक मां कुझु आयतूं पढ़ूं। ॾिसो त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि में अलाह साईं असांखे कहिड़ियूं हिदायतूं थो फरमाए। वाइदो, वचन, उहिद, इक़रार, अंजाम, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि। त कलाम पाक हिकिड़ी आयत आहे जंहिंमें ख़ुदा फरमाए थो ऐं जॾहिं तव्हां वाइदो करियो, ऐं जॾहिं तव्हां वाइदो करियो पोइ उनखे पूरे करण जी ज़िमेदारी क़बूल करियो ऐं पोइ हमेशह उनखे निभायो। मुख़्तलिफ़ मामलनि में माण्हू हिकिड़ा वाइदा करे थो, ॾोकण ॾियण जे मामले में, अचण जे मामले में, मुख़्तलिफ़ कमकारनि जे बारे में वाइदो कजे ऐं पोइ वञिजे न, पोइ निभाइजे न, पोइ वक़्तु त निकिरी वेंदो, जेको नुक़सानु या फ़ाइदो थियणो हूंदो सो थी वेंदो, पर ॿिए वटि तव्हां ते एतबार केरु कोन कंदो। आम ॻाल्हि पर ॾाढी अहम ॻाल्हि आहे। ऐं माण्हू हले ई सॼो भरोसे ते थो, एतबार ते थो, माण्हू हिक ॿिए ते भरोसो करे, ऐं जेकॾहिं उहो भरोसो मरी वियो, वेसाह जे करे मरी वियो हलियो, पोइ त सुभाणे तव्हां ते केरु एतबार ई न कंदो, तव्हां ते भरोसो ई न कंदो। उन जे करे इहा कलाम पाक जी आयत असांखे आगाह थी करे, होशियार थी करे त जॾहिं बि तव्हां वाइदो करियो त उहो निभायो ज़रूरु। जेकॾहिं वाइदो करे ऐं जेकॾहिं तव्हां उन तां फिरी वेंदो त पोइ उन जा जेके नतीजा जेके निकिरंदा उहे तव्हां सम्झी सघो था त उहे चङा न हूंदा। पोइ कारवां वारो को बि जेको आहे सो सिधो कोन थींदो। बाक़ी जिन माण्हुनि खे ठगियूं करणियूं आहिनि उहे माण्हू चवंदा आहिनि वाइदो कहिड़ो जेको टोड़िजे न, उहे वाइदा कंदा आहिनि ऐं वाइदे सां फिरी वेंदा आहिनि। जीअं असांजा हुकुमरान उहे रोज़ानी माण्हुनि सां कूड़ा वाइदा कनि था, हीअं कंदासीं, हूं कंदासीं, तव्हांखे गैस बि ॾींदासीं, पाणी बि ॾींदासीं, बिजली बि, वोट असांखे, वोट त मिली विया, पोइ तव्हां माण्हुनि खे छा ॾिनो? तव्हां माण्हुनि खे इहो तइदाद वधंदो थो वञे, पर जेकॾहिं सुठो मुआशिरो जेकॾहिं अॾिणो आहे, सुठो माहौल ऐं सुठो समाज जेकॾहिं तव्हांखे खपे त पोइ तव्हांखे ज़िंदगी में उसूल ठाहिणा। गैर उसूली जेका ज़िंदगी आहे उहा ॾाढी ख़तरनाक बि आहे, ॾाढी नुक़सानदायक। मुआइदनि जी पोइवारी करियो, माना जेके तव्हां मुआइदा कया आहिनि या जेके अहद कया आहिनि, जेके तव्हां जेके वचन या वाइदा कया आहिनि उनखे विसारियो न, उन्हनि जी पोइवारी करियो। उन्हनि जी समाज जो सॼो वहिंवार, दुनिया जो समाज जो सॼो वहिंवार हिक ॿिए जे एतमाद ऐं भरवसे ते हले थो, ऐं भरोसो उन सूरत में क़ाइमु रही सघे थो जॾहिं हर माण्हू पंहिंजे वाइदे ऐं पंहिंजे उन कौल ते क़ाइमु रहे। ऐं असीं ॻाल्हियूं सुठियूं करे वञूं, वॾियूं ॻाल्हियूं करे वञूं, हुन ते अमल न करियूं, पोइ असीं कौले कूड़ा थियासीं। छो त सॼो जेको दारो मदार जेको आहे वो वापार आहे या हुकूमत आहे या ॿियो कहिड़ो बि कारवां आहे,
उन इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त तव्हां जेके वाइदा करियो, जेके ॻाल्हियूं करियो, उन ते अमल ज़रूरु करियो। पर जे ईअं न थिए, पर जे ईअं न थिए त हर कमु ऊंधो थी वेंदो ऐं जिते किथे फॾो ऐं फसाद फैलिजी वेंदो। लाज़मी तव्हां हिकिड़े माण्हू सां वाइदो कयो आहे त उहे फलाणे ॾींहुं आउं पैसा ॾींदुसि ऐं उन ॾींहुं जॾहिं करे उहे पैसा न ॾिए त पोइ लाज़मी जहिड़ो थींदो। तंहिंजे करे इहा क़ुर जी जेका आयत आहे उहा असांखे ॿुधाए थी त असांखे हर हाल में पंहिंजा जेके वाइदा वचन उन्हनि जो असांखे लिहाज़ करणु।